अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पे एक नज़र हेडलाइंस ते। अहम सरकारी इदारनि खे ठीकनि में ख़ुसूसी वरातूं ख़त्म करणी पवंदियूं। IMF ख़ुसूसी वरातूं ख़त्म करण जी सिफ़ारिश करे छॾी। SIFC जे फ़ैसिलनि में शफ़ाफ़ियत वधाइण ऐं हुकूमत जे मालियाती अख़्तियारनि ते सख़्त पार्लियामानी निगरानी जी सिफ़ारिश। पाकिस्तान में हुक्मरानी करप्शन बाबति रिपोर्ट में IMF पारां सुधारनि जी 15 नुकाती एजेंडा ते फौरी अमल जो मुतालबो। KPK में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवायूं 23 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड खारजनि जी मौजूदगी जे इतला ते टारगेट ऑपरेशन कयो। क्रम में फायरिंग जी शदीद ॾे-वठ में 12 दहशतगर्द मारिजी विया। क्रम ज़िले में ही हिक ॿी कार्रवाई में 13 खारजी मारिजी विया। वज़ीर आज़म में गरूर अज़ीम पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे खराज तहसीन पेश। सिंध काबीना जो इजलास अॼु वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थींदो। सरकारी खातनि में 1 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि ताईं पाबंदी ख़त्म करण जी मंज़ूरी जो इम्कान। कमंद जो सरकारी अघ ऐं पीढ़ाई जी तारीख़ मुक़रर कई वेंदी। सखर हैदराबाद मोटरवे लाइ ज़मीन मुख़्तिस करण जे फ़ैसिले जो बि इम्कान। मालाकन में सिंध हुकूमत पारां वुमेन टेक्निकल इंस्टीट्यूट क़ाइम करण जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल। सुप्रीम जुडिशियल कमीशन जो इजलास 2 डिसंबर ते तलब। इजलास जी सदारत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याया आफरीदी कंदो। इजलास में आला अदलिया में जजनि जी मुक़ररी जी सिफ़ारिश कई वेंदी। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब खे सुप्रीम कोर्ट जो मुस्तक़िल जज बणाइण जो इम्कान। पिरियालो वेझो उलरा ऐं जतोई धुरियुनि में पुराणे तकरार तां खूनी विढ़। 4 ॼणा क़तल। उलरा जागीर जे कच्चे वारे इलाइक़े जे पसंद पड़ने तां धुरियुनि में हलंदड़ तकरार भड़कियो थियो। हथियारबंदनि जी फायरिंग में माजिद उलरो, गुलर उलरो ऐं धणी बख्श उलरो क़तल। 4 ॼणा ज़ख़्मी। जवाबी फायरिंग में जतोई धुर जो आज़म जतोई मारिजी वियो। 1 ॼणो ज़ख़्मी। उलरा धुर जो चङे मुड़ुस जो चवणु आहे त हू ज़मीन ते कमु करे रहिया हुआ त जतोई धुर जे हथियारबंदनि मथनि हमिलो कयो। डीपले वेझो क़तल थियल नौजवान जो लाश रखी धरणो। SHO ऐं 3 एहलकार मौतल कढण। वासी नौजवान रमज़ान खोसो गुज़िरियल ॾींहुं पुलिस जे मुबैना फायरिंग में मारिजी वियो हो। वारसन पारां मिठी में पंघारियो स्टाफ ते लाश रखी धरणो। सभई माण्हू शरीक। SSP थरपाकर नोटिस वठंदे SHO डीपलो ऐं 3 एहलकारनि खे मौतल कर्ज़ ॾियो। मौतल थियलनि में SHO हुसैन बख्श राजड़, एहलकार प्रकाश मेघवार, शौकत रामो, लाल मोहम्मद बजीर शामिल। वारसन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त SHO डीपलो एहलकार नौजवान खे बेगुनाह क़तल कयो आहे। शिकारपुर जेल में क़तल केस जो कैदी मुबैना तौर करंट लॻण सबब फौत। कोट समंदर खान गोपांग वासी मंठार अली गोपांग फौत थी वियो। वारसन पारां मुखालिफ़नि खां पैसा वठी मारण जो इल्ज़ाम। जांच जो मुतालबो। मंठार गोपांग बिरादरी जे नौजवान जे क़तल केस में कैद काटे रहियो हो। कोटली जंक्शन ते मोहिंज दड़ो एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त हादसे सबबि ग्राउंड ट्रैक मुतासिर थियो आहे। मुसाफ़िर महफ़ूज़ आहिनि। मुतासिर बोगियुनि खे हटाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। जल्द ट्रैक बहाल कयो वेंदो।